अस्सलामुअलैकुम टीचर्स ऐं शागिर्द दोस्त सभिनी खे सलाम। जीअं त असां सभु गर्मियुनि जी छुट्टियूं मल्हाए रहिया आहियूं। तक़रीबन 1 महीनो गुज़री वियो आहे ऐं बसि कुझु कमकार थियनि पिया। गर्मी जे करे काफ़ी शयूं जेके रहियल बि आहिनि ऐं हले पई ज़िंदगी। हाणे अॼु जेका हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त उस्ताद जेके आहिनि पंहिंजो पाण खे या शागिर्द जेके आहिनि उहे पंहिंजो पाण खे कीअं मसरूफ़ रखी सघनि था या इन ई वक़्त मां फ़ाइदो कीअं हासिलु करे सघनि था। उन जे लाइ कुझु सर्चिंग जे दौरान मूं कुझु टिप्स जेके आहिनि उहे कढियूं हुयूं। सोचियमि त तव्हां सभिनी सां शेयर कयां। उमेदु कयां त तव्हांखे पसंदि ईंदियूं। उन में नंबर फस्ट आहे एक्टिव लर्निंग। एक्टिव लर्निंग जेका आहे सा अॼु जे दौर में तमामु घणी ज़रूरी आहे ऐं उन जे ज़रिए ई तव्हां जेको आहे सो शयुनि खे पंहिंजे ज़हन में रखी सघो था। डिस्कशन्स जे ज़रिए, टीचिंग जे पीयर ट्यूटरिंग जे ज़रिए, मतिलबु हिकु जॾहिं सां तव्हां उन्हनि खे सेखारे इन जे ज़रिए रखी सघो था। ऐं समराइज़ेशन, शयुनि खे समराइज़ करणु अगरि सिखी वियो ऐं एक्सपांशन, नंढी शइ खे वॾो करणु, वॾी शइ खे नंढो करणु, इट मीन्स दैट यू आर गोइंग टू बी गुड स्टूडेंट, गुड टीचर। नंबर सेकेंड आहे इफेक्टिव टाइम मैनेजमेंट। नंबर थर्ड आहे प्रैक्टिस एंड एप्लीकेशन ऐं नंबर 4 आहे मोटिवेशन ऐं नंबर 5 आहे त तव्हां उन मेमरी टेक्निक्स इस्तेमालु करे रिटेंशन जेका आहे उन खे वधाइजे। इन्हनि खे वरी अञा ॿी वीडियो में कोशिशि कंदुसि त वधीक एक्सप्लेन कयां। महिरबानी।